नाज़रीन ख़बर है घोसपुर वारे इलाइक़े में घोसपुर के भरपासे वारे इलाइक़नि में मुबैना उड़ी वबा मुंह कढियो। ॻोठ अमीर खान बिजाणे में 2 ॾींहनि अंदर उड़ी सबबि 5 वरनि जी नींगरी अख़्तियारा शेख ऐं संदसि वॾी भेण 6 वरनि जी नींगरी इम्तियाज़ा शेख मुबैना उड़ी वॻे फौत थी वियूं। जॾहिं त साॻे ॻोठ अमीर खान बिजाणे में 20 खां वधीक ॿारड़ा उड़ी जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला थी बिस्तर ते भीड़ो थियल आहिनि। फौती वियल नींगरनि जे वालिद अली हसन शेख राब्तो करण ते ॿुधायो त सिहत खाते जे अमलदारनि खे ॻोठ में उड़ी वारे मर्ज़ हुजण जी मुसलसल शिकायतूं कयूंसीं, पर सिहत खाते जे लापरवाही ऐं बेध्यानी सबबि सिहत खाते असांजी ॿुधी खे अणॿुधो करे छॾियो, जंहिंजे करे मुंहिंजी ॿई नियाणियूं फौत थी वियूं ऐं साॻे ॻोठ में 20 खां वधीक ॿार उड़ी जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहिनि। वधीक ॻोठाणनि वस वारनि तोड़े आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त बिना कंहिं देर जे सिहत खाते जे अमलदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे ॻोठ अमीर खान बिजाणे में सिहत खाते जूं टीमूं उमाणियूं वञनि, जीअं उड़ी में वधीक मुब्तला ॿारनि जूं हयातियूं बचाए सघजनि। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ घोसपुर। आधा जानकार असांजे अॼु तक़रीबन में 1.5 महीनो ॿियो 3 महीनो थी वियो बीमारी हले थी। कहिड़ी बीमारी आहे? बीमारी इहा आहे जाने जेका त खुरड़ी आहे, गुरड़ी इलाज कराए कराए असां थका आहियूं। इन में 30 ॿारनि 30 मां 3 खटा हिकु जाइ ते खजी वञे, हिकु कल्ह खजी वई, हिकु टियों खजी वई, हिकु अॼु खजण वारी आहे, उहा बि खजी वञे थी। इहा 30 ॿारनि 30 कंहिं ॿारनि ते पिड़ ते घुमण को माण्हू न आहे, को टीम असां अचण लाइ तयारु न आहे, को डॉक्टर असां अचण लाइ तयारु न आहे। हालत गुज़ारियूं था, असांखे ख़बर आहे।